अस्सलाम वालेकुम एवरीवन। तव्हां सभिनी जो भलीकार मुंहिंजे हिन चैनल फलक सुमरो सिंधी में। अॼु असां हिन वीडियो में इहा ॻाल्हि कंदासीं त असां पंहिंजी ज़िंदगी खे रीस्टार्ट कीअं करे सघूं था, ॿीहर स्टार्ट कीअं करे सघूं था। समटाइम्स असांखे ईअं लॻी रहियो हूंदो आहे त असांजी ज़िंदगी हली त रही आहे पर असां अहिड़ी ज़िंदगी न पिया चाहियूं। समटाइम्स असां जेको करणु चाहींदा आहियूं उहो करे न सघंदा आहियूं। त उन जे लाइ हिन वीडियो में कुझु टिप्स आहिनि त तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे ॿीहर रीस्टार्ट कयो, ॿीहर शुरू कयो ऐं तव्हांखे ईअं फील थिए त तव्हां ॼण को अॼु ई पंहिंजी ज़िंदगी शुरू कई आहे। सो उन लाइ सभ खां पहिरीं ऐं सभ खां इम्पोर्टेंट जेको टॉपिक आहे या खणी चइजे त जेका पॉइंट आहे उहा आहे ऑन योर जर्नी। पंहिंजी जेका जर्नी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे पाण ते रखो। तव्हांखे ॾुखियायूं आहिनि, तव्हांखे जेके बि मसइला आहिनि, तव्हांजी लाइफ में जेको बि कुझु थियो आहे उन सभिनी जी रिस्पॉन्सिबिलिटी तव्हांजी आहे ऐं इहो एक्सेप्ट कयो। एक्सक्यूज़िस ॾियण सां कुझु कोन्ह थींदो त फैमिली इशूज़ आहिनि तॾहिं मां ही कुझु नथो करे सघां या नथी करे सघां। तव्हांखे पंहिंजा जेके रिस्पॉन्सिबिलिटी पाण ते रखणी आहे त जेको बि कुझु थियो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन में तव्हांजी पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। तव्हां पंहिंजे पाण ते डिपेंडेंट आहियो। जॾहिं इहा शइ तव्हां एक्सेप्ट करे छॾींदा त ज़िंदगी में जेको बि कुझु थिए थो उन जा रिस्पॉन्सिबल ज़िम्मेदार तव्हां आहियो त तव्हांजी ज़िंदगी आसान थी वेंदी ऐं तव्हां पाण सोल्यूशन कढणु शुरू करे छॾींदा त तव्हांखे छा करिणो आहे। जॾहिं तव्हां ॿियनि ते एक्सक्यूज़ कंदा त हिन रीज़न जे करे मूंसां हीअं थियो त पोइ तव्हां कॾहिं बि पंहिंजी ज़िंदगी खे बहितर नथा बणाए सघो। ॿी ॻाल्हि त तव्हांजी लाइफ में जेको बि कुझु थी चुको आहे, तव्हां कुझु न करे सघिया आहियो, तव्हां करणु चाहियो पिया पंहिंजो गोल कंप्लीट न करे सघिया आहियो त उन ते टेंशन खणण जी का ज़रूरत कोन्हे का। पंहिंजे पाण खे ऐं ॿियनि खे माफ़ु कयो। फॉरगिव करणु जेको आहे सो सभिनी खां बहितरीनु क्वालिटी आहे। अल्लाह ताला बि असांखे फॉरगिव करे थो, असांखे पंहिंजे पाण खे फॉरगिव करिणो आहे। जंहिं बि असां सां जेको कुझु कयो आहे सभिनी खे असांखे फॉरगिव करे छॾिणो आहे, माफ़ु करे छॾिणो आहे। जॾहिं असां ईअं कंदासीं त असां पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी खणूं पिया ऐं पंहिंजे पास्ट खे जेको आहे सो ख़तमु कयूं पिया। जेसीं असां ॿियनि खे या पंहिंजे पाण खे माफ़ु न आहियूं कंदा असां उन में ई उलझियल हूंदा आहियूं ऐं असां कुझु सुठो कमु नयो कमु नथा करे सघूं। सो पहिरीं जेका पॉइंट आहे मोस्ट इम्पोर्टेंट त पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी पाण खणो ऐं जेके बि कुझु थी चुको आहे उनखे माफ़ु करे छॾियो। सेकेंड पॉइंट जेका तमामु बहितरीनु ऐं जेको अॼुकल्ह जे इशूज़ खे वैलिड करण वारी उहा आहे त ड्रीम विविडली। समटाइम्स असां को बि ड्रीम जेको आहे सो ठाहींदा आहियूं ऐं चवंदा आहियूं त हीअ शइ असांखे करणी आहे पर ईअं थींदो आहे जो असांखे उहा शइ जेको आहे सो न मिलंदी आहे, वरी ॿी का शइ मिली वेंदी आहे त असां चवंदा आहियूं त असां त हू कयो हो पोइ वरी असांखे हीअ मिली वई त असां हिन में छो महिनत कयूं। पर कॾहिं बि ईअं न हूंदो। तव्हां पाण जेको आहे सो तव्हांखे ख़बर नाहे पवंदी त तव्हां कहिड़ो ड्रीम कयो पिया ऐं तव्हांजे पैशन जे हिसाब सां, तव्हांजी नेचर जे हिसाब सां कहिड़ी शइ, कहिड़ो पैशन आहे तव्हांजो, कहिड़ी शइ तव्हां करे सघो था सुठे तरीक़े सां, उहो तव्हांखे ख़बर न हूंदी जेसि ताईं तव्हां करे न ॾिसंदव उहा शइ। ऐं तव्हां कंफ्यूज़ बि हूंदा आहियो त कहिड़ी शइ असांखे करणु घुरिजे, कहिड़े फील्ड में असांखे वञणु घुरिजे, कहिड़ी जेको आहे सो फील्ड असांखे खणणी आहे, छा करिणो आहे अॻिते लाइफ में। सो उन लाइ इहो आहे त जेको बि तव्हांजे ज़हन में अचे थो फ़िलहालु तव्हां उनखे स्टार्ट कयो। अगरि तव्हांखे सम्झ में अचे थो त वेल एंड गुड, न त तव्हांखे उन खां पोइ रस्ता कई मिलंदा त तव्हांखे अॻिते छा करिणो आहे। ऐं ॿियनि मां मुतासिर न थियो त ॿियो को हीअ आहे डॉक्टर थिए थो, इंजीनियर थिए थो, एक्टर थिए थो त मूंखे बि इहो थियणो आहे। न, तव्हां पंहिंजे पाण खे सम्झो त तव्हांखे कहिड़ी शइ में दिलचस्पी आहे, तव्हां कहिड़ी शइ करे सघो था, घणे खां घणो उहो कहिड़ो कमु आहे जेको तव्हां करे सघो था विदाउट की तव्हांखे थकावट महसूसु थिए। पर जेकॾहिं तव्हांखे को सम्झ में नथो अचे त को बि हिकिड़ो कमु स्टार्ट कयो ऐं करे ॾिसो, उन में तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त इहो वर्क तव्हांजे लाइ आहे या न आहे। इहो बेस्ट तरीक़ो आहे। थर्ड आहे कम्युनिकेशन स्किल्स सिखो। तमामु बहितरीनु जेको हिकिड़ी टेक्निक आहे अॼुकल्ह जे दौर में सर्वाइव करण जे लाइ, त कम्युनिकेशन स्किल्स तव्हांखे ज़रूरु अचणु घुरिजनि। तव्हां कंहिं जॉब जे लाइ वञो पिया, तव्हां इंटरव्यू ॾींदव, माण्हुनि सां उते जेको आहे सो कुलीग सां तव्हांजी कम्युनिकेशन थींदी। अगरि तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि बयानु करणु नथी अचे, भले तव्हांखे को टॉपिक अचे बि थो पर तव्हां वाइवा में या इंटरव्यू में फेल था थी वञो त को उनजो मक़सदु न आहे। तव्हांखे पंहिंजो ॻाल्हि प्रेज़ेंट करणु अचे त कम्युनिकेशन स्किल तमामु ज़रूरी आहे। उहा तव्हांखे जल्दी सिखणु घुरिजे ऐं ट्राए करणु घुरिजे। पाण प्रैक्टिस कयो, पंहिंजे शीशे ते अॻियां प्रैक्टिस कयो, वीडियो रिकॉर्ड करे प्रैक्टिस कयो, वॉइस रिकॉर्ड करे प्रैक्टिस कयो त तव्हां पंहिंजे जेके अल्फाज़ आहिनि कीअं इस्तेमालु कयो था।
कम्युनिकेशन स्किल इन लाइ बि ज़रूरी आहे, जॉब जे लाइ बि ज़रूरी आहे, स्टूडेंट आहियो त बि ज़रूरी आहे। जीअं प्रेज़ेंटेशन्स थींदियूं आहिनि हूअं ई बि तव्हां कंहिंसां कम्युनिकेट कयो पिया, पंहिंजी फैमिली रिलेशन जे लाइ बि काफ़ी ज़रूरी आहे। ऐं उन खां अलावा तव्हां अगरि घर में वेही को कमु करणु चाहियो था, फ्रीलांसिंग करणु चाहियो था, त उन में बि कम्युनिकेशन आहे। भले उन में मीडियम जेको आहे सो इंग्लिश आहे, को मसइलो न आहे, पर पहिरीं तव्हां कम्युनिकेशन स्किल्स ते फोकस कयो। 4th पॉइंट आहे त वेलकम ट्रांसफॉर्मेशन। ऑब्वियसली तव्हां कुझु करणु चाहियो पिया, कोई सुठो कमु कयो था, पढ़ाई कयो था, त उते तव्हांखे काफ़ी सारियूं जेको आहे सो मुश्किलूं ईंदियूं। काफ़ी सारा माण्हू जेको आहे सो तव्हां खां नाराज़ थींदा, काफ़ी सारा दोस्त थी सघे तव्हां खां परे थी वञनि, काफ़ी सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके तव्हां सां अॼु गॾु आहिनि ऐं उन जर्नी में हू तव्हां खां परे थी वञनि। ऑब्वियसली तव्हांखे पंहिंजी जर्नी ते फोकस करिणो आहे, त तव्हांखे इहो फ़िक्रु नाहे करिणो त कहिड़ी शइ मुंहिंजी लाइफ में आहे उहा मूंखां परे थी वञे, बिल्कुलु बि नाहे करिणो। छो त अगरि जेको तव्हांजी भलाई चाहींदो हूंदो उहो तव्हांजे कम में तव्हांजो साथ ॾींदो, ख़ुशि थींदो, न की बल्कि तव्हांखे डीमोटिवेट कंदो। जेको बि माण्हू तव्हांखे डीमोटिवेट करे थो त हीउ कमु न कयो, हीउ कुझु न करे सघंदा, तव्हांखां कुझु कोन्ह थींदो, त उहो इंसानु जेको आहे सो उन खां तव्हां पासो कयो त बहितरु आहे ऐं पाण डीमोटिवेट न थियो, मोटिवेशन सां पंहिंजो कमु जारी रखो ऐं पंहिंजी रिज़ल्ट सां उन्हनि खे करे ॾेखारियो त तव्हां इहो कमु करे सघो था। 5th पॉइंट आहे त बी अ लॉन्ग लाइफ लर्नर। तव्हां जेको आहे सो इहो न सम्झो त मुंहिंजी जेका आहे सो अॼु पढ़ाई ख़तमु थी वई आहे, मां यूनिवर्सिटी कंप्लीट कई आहे, मैट्रिक पढ़ियो आहे, इंटर पढ़ियो आहे, या मूंखे जॉब मिली वई आहे त मुंहिंजी जेको आहे सो लर्निंग ख़तमु थी वई। कॾहिं बि पंहिंजी लर्निंग खे ख़तमु न कयो। इस्लामी तरीक़ो बि आहे त तव्हां हमेशह सिखंदा रहो, त जॾहिं तव्हां पंहिंजी फील्ड में हमेशह सिखंदा रहंदव त तव्हां ॿियनि खां हमेशह अॻिते ई हूंदव, न की बल्कि ॿियनि खां किरी पओ। तव्हां अगरि जेको आहे सो हिकिड़ी शइ सिखी रखे छॾी त अॼुकल्ह उहो दौरु न आहे, पर कहिड़ो बि दौरु हुजे तव्हांखे अपग्रेड करिणो रहणो आहे, पंहिंजे पाण खे जेको आहे सो वधीक लर्न कराइणो आहे, नयूं नयूं शयूं सिखणियूं आहिनि, त ॾींहों ॾींहुं तव्हांखे जेको आहे सो लर्निंग जेको आहे सो तव्हांजी एंड न थियणु घुरिजे। जीअं तव्हां सिखंदा रहंदव तीअं तव्हांजो कॉन्फिडेंस अञा बिल्डअप थींदो। 6th पॉइंट आहे लिव थैंकफुली। तव्हां पंहिंजे पाण सां, पंहिंजी लाइफ सां जेतिरियूं शिकायतूं कंदा ओतिरो तव्हांजो दिमाग़ु जेको आहे सो कमज़ोर थींदो, बिल्कुलु कमज़ोर थी वेंदो। इंसानु जॾहिं शिकायत कंदो आहे न त पोइ दिमाग़ बि चवंदो आहे त हा ठीकु आहे, हिन शिकायत जे करे मां हीउ कमु न पियो करे सघां, ऐं दिमाग़ु जेको आहे सो सुस्त थी वेंदो आहे, असांखे ॿियो को कमु करण में हू मदद बि न कंदो आहे। सो हमेशह थैंकफुल रहो, जेको बि तव्हां वटि आहे, को फेलियर मिलियो आहे, को फेल थी विया आहियो, को जॉब न मिली आहे, पास न थी सघिया आहियो, किथे को मसइलो थी वियो आहे, त उनजो थैंकफुल रहो त तव्हांखे चैलेंजिस आया आहिनि लाइफ में, तव्हांखे उन्हनि खे जेको आहे सो फेस करिणो आहे। जेको हमेशह खटींदो आहे कंहिं शइ में उहो कॾहिं बि मज़बूत न हूंदो, जेको हाराईंदो आहे, खटींदो आहे, उहो ई मज़बूत हूंदो आहे। सो हमेशह पंहिंजा थैंकफुल रहो, जेको बि तव्हां वटि आहिनि। जॾहिं तव्हां थैंकफुल थी वेंदव त शुक्र आहे अलाह जो त मूंखे सभु शयूं मौजूदु आहिनि मूं वटि, त पोइ तव्हांजे छा जो रिलैक्स थी वेंदो, तव्हां उन्हनि शयुनि जी टेंशन न वठंदो। पर ईअं बि न आहे करिणो त तव्हां जेका पोज़ीशन आहे इन में तव्हां ख़ुशि आहियो। अगरि तव्हांखे का जॉब आहे, नंढे बिगनर लेवल जी जॉब आहे, तव्हां उन में ख़ुशि आहियो ऐं मतिलबु सही आहे, न ख़ुशि थियणो आहे, पर पंहिंजे पाण खे अॻिते वधाइणो ज़रूरु आहे, एफर्ट्स करणियूं आहिनि, त तव्हांजी जेका लेवल आहे उहा इंटरमीडिएट थिए, एडवांस थिए। 7th पॉइंट आहे त विजुअलाइज़ सक्सेस एंड स्टार्ट लिविंग इट। ज़हन में जेको आहे सो फ़ज़ूल ख़्यालु आणण जे बजाए या पंहिंजे पास्ट खे सोचण जे बजाए तव्हां विजुअलाइज़ कयो सक्सेस खे, जेको तव्हां चाहियो था उनखे विजुअलाइज़ कयो, उनखे ई सोचींदा रहो ऐं उनखे सोचो त तव्हां उनखे कीअं लिव कयो पिया, जियो पिया। त जॾहिं तव्हां उनखे सोचींदव पॉज़िटिवली ऐं थैंकफुल रही त जेका तव्हां वटि शइ आहे ऐं उन लाइ तव्हां वधीक कहिड़ी एफर्ट कंदव जेको तव्हां चाहियो था, त तव्हांजी ज़िंदगी अञा बहितरु थींदी ऐं तव्हांजो जेको ब्रेन आहे सिर्फ़ु उनखे ई सोचींदो। 8 पॉइंट आहे मेक एवरी सेकेंड काउंट। ऐं तव्हां हर सेकेंड जो काउंट कयो, त तव्हां हर सेकेंड छा पिया कयो। भले तव्हां उन में फॉर एग्ज़ाम्पल कयो था, मोबाइल ॾिसो था, एंटरटेनमेंट कयो था, ॿाहिरि वञो था, कमु कयो पिया, जेको बि कयो पिया, पर तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त तव्हां छा पिया कयो। जॾहिं तव्हां डायरेक्ट लिखंदव न, तव्हां लिखंदव त तव्हां अॼु सॼे ॾींहं में छा छा कयो आहे, तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां केतिरो टाइम वेस्ट कयो पंहिंजो। पोइ तव्हांजो दिमाग़ु ट्रिगर कंदो त हिन टाइम में हिन शइ में मां पंहिंजो कम जी शइ करे सघियसि पई, जेको मूंखे गोल जे लाइ वेझो कंदो, पंहिंजे गोल खां मिलाईंदो।
सो काउंट रखणु ज़रूरी आहे। जेतिरो तव्हां काउंट रखंदो, ट्रैक रखंदो, जॾहिं मैनेजर हूंदो आहे असांजी जॉब ते, उहो असांजो जॾहिं ट्रैक रखंदो आहे त असां अञा वधीक कमु कंदा आहियूं। चवंदा आहियूं त हर वक़्तु असांखे जेको आहे सो प्रॉपर तरीक़े सां कमु करिणो आहे। ऐं असां उहो न कंदासीं कमु त पोइ उन सां छा थींदो, छो त अॻिलो बंदो असांखे ट्रैक रखे पियो। अगरि अॻिलो बंदो असांखे ट्रैक न पियो रखे त असां आसानी सां सुस्तु थी वेंदासीं ऐं कमु न कंदासीं। सो पंहिंजे पाण जो ट्रैक रखंदव त तव्हां ज़रूरु कमु कंदव। 9th जेका पॉइंट आहे उहा आहे फ्यूल योर फायर। पंहिंजी जेका अंदरि जी फायर आहे, पंहिंजे पाण खे अगरि को तव्हांखे फेलियर थियो आहे, अगरि का तव्हांखे को मुश्किल आई आहे, चवंदा आहिनि त पंहिंजी मुश्किल खे, फेलियर खे पंहिंजी ताक़त बणायो। त उनखे ताक़त करे तव्हां उहा सोचो ऐं उन ते जेको आहे सो रिएक्ट कयो। जीअं त तव्हां एतिरा बि रिलैक्स न थी वञो। अगरि पेपर तव्हांजे अचण वारा आहिनि पर तव्हां एतिरा रिलैक्स थी आहियो त बाबा कुझु बि न आहे, को मसइलो न आहे, आई एम थैंकफुल, न, बिल्कुलु न। पेपर खे हर यादि कयो, पंहिंजे गोल खे हर यादि कयो, पंहिंजी जेको आहे डेडलाइन खे हर यादि कयो त तव्हांखे जो फ्यूल मिलंदो रहे। 10th पॉइंट आहे कीप योर फीट ऑन ग्राउंड। ऐं हमेशह हंबल रहो, शुक्रगुज़ार रहंदा कयो ऐं माण्हुनि सां सुठे रवैये सां पेश अचो। अगरि उन्हनि जो तव्हांखे रवैयो बिल्कुलु पसंदि नथो अचे त तव्हां साइड ते थी वञो, पर कंहिंसां हरूभरू जेको आहे सो उलझन करण सां तव्हांखे ई तकलीफ़ थींदी, तव्हांजो ब्रेन ई कमज़ोर थींदो। बाक़ी माण्हुनि सां सुठे तरीक़े सां रहो। 11th पॉइंट आहे प्लान योर रेनी डेज़। अॼु अगरि तव्हां वटि सभु कुझु आहे, बहितरीनु हर शइ ज़िंदगी गुज़रे पई, हमेशह ईअं कोन हूंदो, कॾहिं न कॾहिं मुश्किल अची वेंदी आहे। ॾुखे वक़्त जे लाइ तव्हां तयारी ज़रूरु कयो। अगरि अॼु तव्हांजी जॉब आहे, तव्हांखे सैलरी मिले थी, हर मंथ मिले पई ऐं तव्हांजो सुठो गुज़ारो थिए पियो, त इन जो मतिलबु इहो न आहे त पंहिंजी पूरी सैलरी तव्हां जेको आहे सो ख़तमु करे छॾींदव ऐं तव्हां उनखे वेस्ट करे छॾींदव। न, तव्हांखे अॻिते जे लाइ बि रखिणो आहे, कुझु सेव बि करिणो आहे, त तव्हांखे जॾहिं मुश्किल अचे त तव्हांखे उहे शयूं कमु अचनि। ॾुखे वक़्त जे लाइ तव्हांखे ज़रूरु तयारी करणी आहे ऐं तव्हांखे अगरि हिकिड़ी स्किल आहे त तव्हांखे ॿी स्किल बि सिखणी आहे। त अगरि तव्हांजी हिकिड़ी जॉब न रही त तव्हां ॿी जॉब करे सघो। 12th आहे गार्ड योर टाइम। पंहिंजे टाइम खे प्रीशियस बणायो, प्रोटेक्ट कयो। ईअं न आहे त तव्हां अगरि को कमु कयो पिया पर तव्हांखे को माण्हू अची चवे थो त तव्हां मूंसां गॾु हलो, ट्रिप ते हलो, घुमणु हलो, त तव्हां चओ था यस। या को माण्हू तव्हां खां कमु कराए थो त तव्हां उनखे मिंट में कमु करे ॾियो था। पंहिंजी वैल्यू खे सम्झो ऐं कंहिं मां बि उमेदु न रखो त अगरि मां तव्हां कंहिंखे कमु करे ॾींदव त बदिले में उहो बि तव्हांखे कमु करे ॾींदो, न, पर तव्हांजी पंहिंजी जेको आहे सो रिसोर्सिस जी वैल्यू कयो, प्रीशियस थियो। पंहिंजो कमु तव्हांजो जॾहिं कंप्लीट थी वञे पोइ तव्हां ॿियनि जो कमु करे सघो था, पर फस्ट प्रियोरिटी पंहिंजे पाण खे ॾियो ऐं पोइ जेको आहे सो तव्हां ॿियनि जो कमु कयो ऐं पंहिंजी वैल्यू खे सम्झो। 13 ऐं लास्ट पॉइंट आहे डिसिप्लिन थियो। मोटिवेशन जेका आहे सो अचणी वञणी शइ आहे। अॼु कंहिं कुझु चई छॾियो, तव्हां मोटिवेटेड थी विया आहियो, तव्हां कमु करणु शुरू करे छॾियो, पर डिसिप्लिन थियो, पोइ ई तव्हांखे रिज़ल्ट मिलंदो। पंहिंजी शइ जो जेको आहे सो रिस्पॉन्सिबल थियो, रिस्पेक्टफुल थियो, त पंहिंजी रिस्पेक्ट कयो। अगरि तव्हांखे को टीचर होमवर्क ॾींदो आहे त तव्हां रिस्पेक्ट करे उहो होमवर्क करे वेंदा आहियो, पर तव्हां पंहिंजी रिस्पेक्ट न कंदा। स्टार्ट कयो था, पंहिंजी टाइम टेबल ठाहियो था, पर हिकिड़ो ॾींहुं कयो था, ॿियो ॾींहुं कयो था, पोइ ख़तमु। पोइ तव्हां पंहिंजी जेको आहे शेड्यूल शइ खे तव्हां कयो ई नथा। पर जेसि ताईं तव्हां पंहिंजी पाण जी रिस्पेक्ट न कंदा, पंहिंजे फ़ैसिलनि जी रिस्पेक्ट न कंदा, पंहिंजे शेड्यूल जी रिस्पेक्ट न कंदा, तव्हां कुझु बि कोन करे सघंदा। सो बेटर इहो आहे त पंहिंजे जेको तव्हां शेड्यूल ठाहियो था उहो तव्हांखे करिणो आहे, सुस्ती न आहे करणी, उहो तव्हांखे पूरो करिणो आहे शेड्यूल। अॼु न कंदा त अॻिते हली तव्हांखे तकलीफ़ थींदी। जेसि ताईं तव्हां पंहिंजे पाण जी रिस्पेक्ट न कंदा त ॿिया बि तव्हांजी रिस्पेक्ट न कंदा। सो स्टार्ट रिस्पेक्टिंग योर सेल्फ एंड बी डिसिप्लिन्ड। सो इहे सभु पॉइंट हुयूं जंहिंसां तव्हां पंहिंजी लाइफ रीस्टार्ट करे सघो था ऐं अञा बि वक़्तु न आहे वियो, वक़्तु तव्हांजे हथ में आहे। सो रीस्टार्ट योर लाइफ एंड बी थैंकफुल। थैंक यू वेरी मच।